बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीर तव्हांजे लाइ रोज़ानो दुआऊं खणी ईंदो आहियां ऐं तव्हां असांजे लाइ दुआ कंदा आहियो। तव्हांजी दुआउनि जो तुफ़ैल असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। मुल्की सूरत-ए-हाल, मुल्की हालतुनि जी तव्हांखे परूड़ आहे, ख़बर आहे त पूरो जेको आहे सो मुल्क हिन वक़्तु कहिड़ी सूरत-ए-हाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। रोड रस्ता मुख़्तलिफ़ शहरनि जा बंदि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ घिटियूं मटाए सटाए माण्हू पंहिंजे ऑफिस पहुचनि था ऐं कल्ह असांजी गैरहाज़ुरी बि इन जे करे लॻी। असांजे प्रोग्राम खे तव्हां मिस कयो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। टेलीफोन कॉल्स करे तव्हां असांखे इन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो त तव्हां असांजो प्रोग्राम रोज़ु ॾिसंदा आहियो ऐं अॼु तव्हां असांखे मिस कयो। सो अॼु बि थियो ईअं त कराची जा खोड़ सारा रस्ता वीरान लॻा पिया आहिनि ऐं कुझु रस्तनि ते वरी ट्रैफ़िक मामूल खां थोरी वधीक ई आहे, मतिलबु जैम आहे ट्रैफ़िक। इहो इन जे करे त जेकी हलंदड़ रोड रस्ता आहिनि उहे बिल्कुलु ई बंदि कया विया आहिनि त पोइ हाणे माण्हू घिटियुनि खां ॿियनि रस्तनि खां या जिते जिते जिन खे ॾसु मिले थो उहो रस्तो उहो वठे थो ऐं कॾहिं कॾहिं थिए ईअं थो जो उहो रस्तो वठंदे वठंदे वरी एन टाइम ते जॾहिं उहो रस्तो खुटे थो त वरी उते ट्रैफ़िक जैम थिए थी ऐं उते वरी ख़बर पवे थी त जाॾे असांखे वञिणो आहे इहो रस्तो ओॾे वेंदो ई न आहे, त वरी माण्हू गाॾीअ खे फेराए थो ऐं उन सां बि हिकिड़ी ट्रैफ़िक डिस्टर्ब थिए थी। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त कराची समेत पूरे मुल्क जी सूरत हाल इहा आहे ऐं इहा सूरत हाल छो आहे, इहो छाजे करे थिए पियो, इहा तव्हांखे ख़बर आहे त मच में जेकी हज़ारा बिरादरी जा नौजवान ऐं उन्हनि जा बुज़ुर्ग ऐं ॿार जेके कुठा विया आहिनि उन्हनि जे ग़म में असीं बिल्कुलु शरीक आहियूं ऐं इन वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत बि कयूं था। हज़ारा बिरादरी सां पहिरियां बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया आहिनि पर हुकूमत को फौरी तौर ते को एक्शन न वरितो, को नोटिस न वरितो। इन जे करे हिकु भेरो ॿीहर अहिड़े क़िस्म जो वाक़ियो तव्हां ऐं असांजे साम्हूं आयो आहे। सो हज़ारा बिरादरी जा जेकी माण्हू आहिनि उहे सख़्तु सीअ में मां त जस पेश कयां थो ऐं इन्हनि जी जेका ॿधी आहे एकू आहे क़ौम खे ईअं ई हुजणु घुरिजे। सो अहिड़े सर्द सीअ में बि जेकी असांजा हज़ारा बिरादरी जा जेकी माण्हू आहिनि उहे कोयटा में धरणो लॻाए वेठा आहिनि ऐं पंहिंजनि प्यारनि जूं जेके मैयतूं आहिनि उन्हनि समेत अञा ताईं वेठा आहिनि। उन्हनि जो चवणु इहो आहे त जेसीं ताईं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिबु असांजे धरणे में न पहुचंदो, असां सां ॻाल्हियूं न कंदो ऐं यकीन त्यानी न कराईंदो तेसीं ताईं असां धरणो ख़तमु कोन कंदासीं। इमरान ख़ान साहिब जी अञा इन पासे का मोट अहिड़ी मुस्बत न आई आहे। इमरान ख़ान साहिब पंहिंजा नुमाइंदा मोकिलिया आहिनि पर उन्हनि सां ॻाल्हियुनि खां पोइ जेका हज़ारा बिरादरी आहे उन्हनि फ़िलहाल जेका ताज़ी रिपोर्ट आहे त अञा ताईं इहो धरणो ख़तमु न करण जो ऐलान कयो आहे। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जे बि वञण जो त इम्कान आहे, मौलाना फज़लुर रहमान जे बि वञण जो इम्कान आहे। मरीम नवाज़ कल्ह खां वठी तव्हां ॾिठो पए त उन ट्वीट हिकिड़ो छॾियो आहे त पंहिंजे पीउ नवाज़ शरीफ़ जी हिदायतुनि ते, पंहिंजे वालिद जी हिदायतुनि ते हू हज़ारा बिरादरी सां यकजहतीअ जो इज़हार करणु, ॿधीअ जो इज़हार करणु ऐं गुज़ारिश करणु वेंदी त जेकी मैयतूं आहिनि जेकी ही फ़ानी जहान छॾे विया आहिनि या जिन सां इहो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे उन्हनि जे मढ़नि खे अलाह जे हवाले कयो वञे, मिटीअ जे हवाले कयो वञे। ॾिसूं था हाणे छा थो थिए, उहा गुज़ारिश क़बूल कजे थी या नथी कजे। पर अॼु ट्रैफ़िक कराची जी मामूल खां थोरी मटियल आहे। सो जेकी दोस्त हिन वक़्तु कराची जा असांखे ॾिसनि पिया, इलाही शाहराऊं बंदि आहिनि। नीपा चौरंगी बंदि आहे, कामरान चौरंगी बंदि आहे, नुमाइश चौरंगी ते धरणो लॻियल आहे, कामरान चौरंगी धरणो लॻियल आहे, नाथा खान वारी पुल वारे पासे ॾे ॿुधूं था त ओॾे बि थोरो ट्रैफ़िक जो मसइलो आहे। सो मुख़्तलिफ़ रोड रस्ता हिन वक़्तु बंदि आहिनि। सो तव्हांखे जेकॾहिं को कराची जो माण्हू तव्हां सां गॾु आहे या कराची खां जेकॾहिं तव्हां नाहियो बिलोंग कंदा, तव्हां कंहिं ॿिए शहर खां आयल आहियो, तव्हांखे ॾाढी तकलीफ़ थींदी। सो मूंसां बि सुबुह सां ईअं थियो। बहरहाल अलाह जी महिरबानी इहा थी जो जिते जिते मां रस्ते में रुकिजी वियो हुयुसि त उते वरी कुझु दोस्तनि या ट्रैफ़िक एहलकारनि थोरी रहनुमाई कई त हिन रस्ते खां जेकॾहिं वेंदो त तव्हां हेसीं ताईं पहुची वेंदो। सो किन किन जॻहियुनि ते इलाही माण्हू फाथल हुया, किन जी गाॾी ख़राबु हुई, किन जो पेट्रोल ख़तमु थी पियो वियो छो त इलाही सारा रस्ता लताड़े सम्झो त इलाही तवील सफ़र करे माण्हू पंहिंजी मंज़िल ते हिननि ॾियाड़नि में पहुचे थो ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु सदफ़ भुट्टो बि असांजे प्रोग्राम में न अची सघी आहे। उहा बि घरां निकिती पर जेको हुनजो इलाइक़ो आहे, जेका हुनजी एरिया आहे, उन एरिया में तमामु घणी जेको आहे सो बंदिश आहे रस्तनि ते ऐं माण्हू उते एहतिजाज करे रहिया आहिनि, धरणो करे रहिया आहिनि। धरणे वारनि खे गुज़ारिश आहे त धरणो तव्हांजो पुर जेको आहे सो ईअं खणी अचो पुरअसर तॾहिं थींदो जॾहिं तव्हां जेकी आहे साबित क़दमीअ सां ऐं सुठे नमूने सां ऐं पुरअमन तरीक़े सां धरणो कंदो। मुंहिंजे ख़्याल में ही जेके मामला आहिनि इन सां पूरे मुल्क खे, पूरे पाकिस्तान खे जैम करणु सुठो अमल आहे। मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती राय, ॾुख मूंखे बि आहे, सोग में आउं बि आहियां, दिलि मुंहिंजी बि ॾुखारी आहे पर मूं ॾिठो पए त इलाही एम्बुलेंसिस बि सायरन वॼाईंदियूं रहियूं, इलाही मुसाफ़िर परेशान हुया, इलाही ज़ईफ़ वीचारा परेशान हुया छो त ट्रैफ़िक में किथे फासी वञे थो, किन खे किथे पहुचणो आहे, किन जो सफ़र आहे, किन खे ॻोठु वञिणो आहे, के एयरपोर्ट ते वञिणा आहिनि।
समूरा माण्हू डिस्टर्ब आहिनि सो ॿियनि खे तकलीफ़ पहुचाइण बि हिकिड़ो सुठो अमल न आहे मुंहिंजो इहो ज़ाती रायो आहे बाक़ी ॾुख असांखे बिल्कुलु आहे असीं हिन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं अलाह साईं उन्हनि जे लवाइकीन खे उन्हनि जे पोयरनि खे सब्र ऐं जमील अता फ़रमाए ऐं असां वरी बि हुकूमत खे बि गुज़ारिश कयूं था हिन प्लेटफॉर्म वसीले त इन जो फौरी तौर ते हल कढियो वञे छो त पाण एटमी ताक़त बि आहियूं ऐं पाण ॿियनि मुल्कनि सां वेड़ जी सलाहियत बि रखूं था पाण ॿियनि मुल्कनि खे ॾंदे आङुरियूं ॾियण जी सलाहियत रखूं था अखि सां मिलाए सघंदा आहियूं ऐं सीनो ताणे करे ॻाल्हाईंदा आहियूं त असां वटि हीअ आहे असां वटि हीअ वसीला आहिनि असां इन मुल्क खे जेकॾहिं असां सां ॿे अख्याई कंदो जेकॾहिं असां सां विढ़ंदो त असां हिन मुल्क खे टोटा ॼमाए सघूं था जॾहिं असां अहिड़ियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं था त पोइ हीअ मामूली जेकी मामला आहिनि इन्हनि ते छो न पंहिंजी गिरफ़्त आहे इन्हनि ते पाण छो न फोकस कयो आहे पंहिंजे ई मुल्क में कश्मीर वारी सूरत हाल आहे पाण कश्मीर बनेगा पाकिस्तान चवंदा आहियूं सो मूंखे कॾहिं कॾहिं हैरत थींदी आहे त जेकॾहिं पाण एॾा वॾा दावेदार थी वेंदा आहियूं एॾियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त पोइ नंढनि नंढनि मामलनि खे पाण छो न कंट्रोल करे सघिया आहियूं इन नंढनि मामलनि खे कंट्रोल करण जी ॻाल्हि आहे सो जेकॾहिं असांजा जेकी इदारा आहिनि वस वारा आहिनि हुकूमती जेकी नुमाइंदा आहिनि या वज़ीर आज़म साहिबु पाण बि हिन मामले जो नोटिस वठे ऐं वज़ीर आज़म साहिब जी हिन खां पहिरियां जॾहिं हुकूमत न हुई ऐं जॾहिं सियासी सरगर्मियूं कंदो हुयो त उन वक़्तु बि हज़ारा बिरादरी सां अहिड़े ई क़िस्म जो वाक़ियो थियो हुयो ऐं उन वक़्तु बि वज़ीर आज़म साहिबु हिकिड़ो बयानु ॾिनो हुयो त इहे ॿाहिरियूं कुवतूं आहिनि या हुकूमत फेल आहे नाकाम आहे समूरियूं ॻाल्हियूं सभु माण्हू सम्झनि था महिरबानी करे जेकॾहिं तव्हां सही माना में स्टैंड वठंदव हुकूमती रिट क़ाइमु करण में का देरि न थींदी सो वरी बि नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं आहिनि पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे देश जे लाइ अलाह करे तव्हांजो असांजो हीउ वतन 2021 जेको साल शुरू थियो आहे हुनजे स्टार्ट में के सुठियूं ख़बरूं न आयूं आहिनि अलाह करे 2021 जो जेको ईंदड़ जेको पहर आहे या ईंदड़ जेकी ॾींहं आहिनि जेकी महीना आहिनि उहे ख़ुशगवार तरीक़े सां गुज़री वञनि अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बि कचहरी कंदासीं पर अनवर पीरज़ादे साहिब जो अॼु ॾींहुं आहे ऐं अनवर पीरज़ादे साहिब जेकी ख़िदमत कई आहे ख़ासि तौर ते सिंधी अदब जी तहक़ीक़ में जेको उन कमु कयो आहे उहो बि साराह जोॻो आहे उनखे बि तारीख़ सदाईं यादि रखंदी ऐं अमर किरदार हूंदा आहिनि जिन खे पाण ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं जिन खे पाण डेडिकेशन ॾींदा आहियूं जिन ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं भिटाईअ ते तमामु घणो उन कमु कयो भिटाई चंड भिटाईअ खे चइजांइ इहो त शेर तव्हांखे ॿुधलु आहे सो उहो शेर या भिटाईअ जे हवाले सां तमामु घणी जेका आहे सा हुनजी अदब ख़िदमत इहा सॼी अनवर पीरज़ादे साहिब ॾांहुं उहो क्रेडिट वञे थो अनवर पीरज़ादो साहिबु ॿलेड़ी जी सां तालुक़ु रखंदड़ हुनजी फैमिली बि तमामु घणी अदबी फैमिली आहे अदबी सरगर्मियूं कंदड़ फैमिली आहे हुनजा पुट ऐं ख़ासि तौर ते उनजे पुटनि जा किताब बि मार्केट में मौजूदु आहिनि ज़ेद ज़ुल्फ़ ऐं ज़रा इहे असां जा मानायता अदीब शाइर बि आहिनि सो इहे उनजा पुट आहिनि ऐं अलाह करे इहे सदाईं सिहतमंद हुजनि वॾी ॼमार इन्हनि खे मिले अनवर पीरज़ादे साहिब जूं सिकूं लाहींदा आहिनि असांजे प्रोग्राम में ज़ैद साहिब बि ईंदो आहे सो उन सां जॾहिं गुफ़्तगू थींदी आहे त पोइ सिकूं लही पवंदियूं आहिनि अलाह करे अनवर पीरज़ादे साहिब जो आला मक़ाम हुजे ऐं उनजा जेकी दर्जा हुजनि उहे बुलंद हुजनि हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त अहिड़ी सूरत हाल में ॻाल्हियूं ॿियूं बि थींदियूं रहंदियूं पर पाण वरी पंहिंजी हिकिड़ी अहम ॻाल्हि ते अचूं था त अहिड़ी सूरत हाल ख़ासि तौर ते जेका कोरोना जी सूरत हाल आहे या वरी हीअ जेके लॉकडाउन वारी सूरत हाल या हीअ जेके रोड रस्ता बंदि आहिनि माण्हू ऑफिस बि न वञे माण्हू घर मोटी वञे पोइ करे छा करे इन जे लाइ हिकिड़ो सोलो हल आहे उहो आहे पूरे नेशन खे जोड़ण जो हल ऐं उहो आहे पीटी सेल वारनि वटि पीटी सेल ॾाढो ज़बरदस्त नेटवर्क ॾियनि पिया ऐं ख़ासि तौर ते इंटरनेट जी जेका उन्हनि जी सर्विस आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे कमाल जी आहे टेलीफोन जी जेका उन्हनि जी सर्विस आहे उहा बि ज़बरदस्त आहे पीटी सेल पुराणो नालो आहे ऐं तव्हां यकीननि उन्हनि ते अखियूं ॿूटे एतबार करे सघो था ऐं मूं त ॾिठो पए ख़ासि तौर ते जेकी मर्द ज़रात घर खां ॿाहिरि निकिरी वञनि था पंहिंजे कम सां पंहिंजी किरत सां ॿार ऑनलाइन क्लासिस में मसरूफ़ हुजनि था ऐं असांजूं घर में रहंदड़ औरतूं ख़ासि तौर ते बोरची खाने खे टाइम ॾेई कॾहिं कॾहिं लज़ीज़ खाधा पचाईंदे बि बोरियत जो अहसासु थींदो आहे सो इन बोरियत खे मिटाइण जे लाइ पीटी सेल वारनि ॾाढो ज़बरदस्त जेको इंटरनेट जो नेटवर्क ॾिनो आहे उहो कमाल जो आहे ऐं टेलीफोन जो जेको उन्हनि जो मयार आहे उहो बि बहितरीनु आहे आउं त चवंदो आहियां पूरे नेशन खे पूरी क़ौम खे पूरे पाकिस्तान खे जोड़ण जो कनेक्शन आहे पीटी सेल जी सर्विस ॾाढी बहितरीनु हूंदी आहे आवाज़ु ॾाढो साफ़ु क्लियर ॿुधण में ईंदो आहे ऐं इंटरनेट उन्हनि जी ॾाढी कमाल जी हूंदी आहे ऐं ख़ासि तौर ते कोरोना जी मुंद में हेॾनि सूरत हाल में हेॾनि ॾींहंनि में असांजा बुज़ुर्ग ख़ासि तौर ते या असांजा जेकी घर में रहंदड़ फ़र्द आहिनि ज़रूरी आहे त सभु कमाइण वेंदा आहिनि के माण्हू घर में बि रहंदा आहिनि घर जी देखभाल बि कंदा आहिनि घर जी सार संभाल बि कंदा आहिनि या ॻोठनि में बि या ॿियनि शहरनि में बि ईअं थिए थो त पीटी सेल जो जेको नेटवर्क आहे उहो ॾाढो कारआमद साबित थियो आहे ऐं हिन भेरे पीटी सेल वारनि अञा वधीक पंहिंजे नेटवर्क खे
फॉल कयो आहे, एक्टिव कयो आहे। जेकॾहिं तव्हां PTCL यूज़र आहियो त तव्हां हिन ॻाल्हि जी शायदि ई ॾींदव, हिन ॻाल्हि जी साबिती ॾींदव ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सां सहमत हूंदो त PTCL जेको आहे पाकिस्तानी जेका क़ौम आहे पूरे नेशन खे जोड़ण जो नेटवर्क आहे। ऐं PTCL में इंटरनेट बि आहे ऐं टेलीफोन सर्विस बि आहे। इंटरनेट ॾाढी ज़बरदस्त आहे, तव्हां इंटरनेट यूज़ कंदा आहियो, जेकॾहिं ना हो कनेक्शन लॻाए सघिया त पोइ तव्हां ज़रूरु कंहिं न कंहिं दोस्त खां पुछा कजो। मां जेका ॻाल्हि कंदो आहियां प्रोग्राम में, असीं सदाईं चवंदा आहियूं त उहा ॻाल्हि ऑथेंटिक हूंदी आहे, तजुर्बे जे आधार ते हूंदी आहे। PTCL सुठो नेटवर्क आहे। ॻाल्हियूं खोड़ सारियूं पाण कंदा आहियूं प्रोग्राम में, पर उहे ॻाल्हियुनि सां गॾोगॾु ॿिनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु PTCL जो ज़िक्र बि टाई लाज़मी आहे। सो PTCL ते पाण अञा कचहरी कंदासीं ऐं PTCL जो नेटवर्क कीअं आहे मौज़ूद महिमाननि खां पुछंदासीं। सभ खां पहिरियां असीं भलीकार चऊं था, जेका महिमान शख़्सियत असां सां गॾु आहे उहा तमामु घणी जेको आहे सो सोशल वर्कर बि आहे ऐं ख़ासि तौर ते ब्यूटिशियन जे हवाले सां, हार सिंगार जे हवाले सां हुन सां कचहरी कंदासीं। भलीकार चऊं था नाज़िया के। अस्सलाम वालेकुम जी, कैसी हैं? ठीक है जी आप? थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। ऐं ॿी जेका महिमान शख़्सियत आहे उहा शाज़िया आदिल, उन जो नालो आहे। पाण ॾाढो सुठो कमु बि कनि पियूं त थैलेसमिया जा जेके मरीज़ आहिनि, ॿारनि खे रत जी ज़रूरत पवंदी आहे हर 15 ॾींहं। सो इहो हिकिड़ो वॾो मर्ज़ु आहे। हिन मर्ज़ ते पाकिस्तान में अञा कंट्रोल घणे भाङे जीअं थियणु घुरिजे उहो नथी सघियो आहे। सो थैलेसमिया जे मरीज़नि जे लाइ रत जो बंदोबस्तु करणु हिकिड़ो वॾो कमु आहे। आउं त सम्झां थो उन जे हवाले सां बि तमामु घणी खोजना में ऐं पाण पतोड़ण में अॻु भरियूं आहिनि। पाण बि मेकअप आर्टिस्ट बि आहिनि ऐं ॿिया उन जा कहिड़ा कम आहिनि उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। भलीकार चवंदा शाज़िया आदिल खे। अस्सलाम वालेकुम जी, कैसी हैं? ठीक हैं जी, थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। राग बि थींदो असांजे प्रोग्राम में, कचहरी बि थींदी ऐं मज़ो बि थींदो। सो सुठा रागी असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुका आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। ॼाम फ़क़ीर अली ऐं उन्हनि सां गॾु तारिक अली बि गॾु आहे। ॿिन्ही जो गॾियल जोड़ आहे, ॿिन्ही जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे। थोरी देरि में इन्हनि खे ॿुधूं था। सभ खां पहिरियां इन्हनि खे भलीकार चऊं था। ॼाम फ़क़ीर अली, तारिक अली साहिबु, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा लख थोरा। हिन पासे असांजो साथी उस्ताद मोहरम नाज़ बि गॾु आहे, उनजी वॾी महिरबानी साईं। ऐं मोहरम नाज़ साहिब सां गॾु ई भरिसां शाह मुराद बीठो आहे, वेठो आहे बाजे ते। ऐं हिन पासे वरी ईद मोहम्मद भी आए। अदा ईद मोहम्मद ढोलक ते आई तू, बड़ी मेहरबानी। सबसे पहले नाज़ी मुझे ये बताएं कि कोरोना में आपने क्या किया, किस तरह से बोरियत को ख़त्म किया, एंटरटेन होने के लिए क्या आपने मतलब इक़दाम उठाया कि भाई मुझे अगर बोरियत हो तो मैं ये करूँगी? सबसे पहले तो कोरोना में कोविड में हमने ये किया, एक तो फैमिली के साथ हमें टाइम एक अच्छा मिला, और दूसरा जो हमसे दूर रिश्ते थे उनसे कनेक्ट होने के लिए हमें PTCL मिला। वाह, 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 वाह। और उनसे गुफ्तगू करने के लिए एक अच्छा सा एक टाइम मिल गया, क्योंकि कुछ टाइम वो अच्छा कहें या बैड कहें जो भी कहें, लेकिन कुछ क्वालिटी टाइम मिल ही चुका हमें अपनी फैमिली के साथ, अपने रिलेटिव के साथ बात करने का। तो PTCL से हमें बहुत एक फ़ायदा हुआ, और उनकी नेटवर्क बड़ा फास्ट है माशाल्लाह से PTCL का, और इंटरनेट का भी यही सेम है। तो कनेक्शन बड़ा अच्छा जुड़ा रहा PTCL से। और PTCL से आज का रिश्ता नहीं है हमारा, काफी पुराना PTCL है, बचपन से हम सुनते हुए आ रहे हैं। और ये से आगे लैंडलाइन नंबर हुआ करते थे। जी बिल्कुल जी, ऐसे ही है PTCL। तो काफी अच्छा हमारा कनेक्शन जुड़ा रहा अपनी फैमिली से और PTCL से। ये तो बहुत अच्छी बात हो गई, PTCL ने मतलब हमें एंटरटेन किया इस माहौल में। बिल्कुल जी। तो आपने क्या किया शाज़िया, मुझे बताएं आपने किस तरह से ये दिन गुजारे और ये गुजार रही है, ये दोनों बातें, क्योंकि अभी कोविड चल रहा है। बिल्कुल सही कहा कि अभी कोविड खत्म नहीं हुआ है और ठीक कम हो गया है, लेकिन ये कि दोबारा जो सेकंड वेव है ये बहुत ही ज़्यादा खतरनाक है, और इसमें हमें और ज़्यादा मोहतात होकर रहने की ज़रूरत है। और इसमें वही है कि हमें सोशल डिस्टेंस रखना है, ज़्यादा एक दूसरे के साथ जो है मेल मुलाकात नहीं करनी है, एक दूसरे के घर नहीं जाना है। तो अब इस सूरत हाल में जब हम किसी से मिलेंगे नहीं, मेल मुलाकात नहीं करेंगे, तो खैर खैरियत कैसे मालूम करेंगे? हाँ ये बात हुई, तो खैर खैरियत कैसे मालूम होगी भाई, इसके लिए क्या करना चाहिए ये तो बताएं। खैर खैरियत मालूम करने के लिए जो हमारे पास एक बहुत अच्छी सी डिवाइस है, हमारे पास मोबाइल, और मोबाइल की जो है सर्विसेज है उनको बेहतरीन और फास्ट बनाने के लिए इंटरनेट। और इंटरनेट में जब हम देखते हैं कि जी कौन सा इंटरनेट बहुत बेस्ट है, तो PTCL का नाम सबसे पहले नंबर 1 सबसे पहले आता है। और बाकी बिल्कुल जैसे आपने कहा कि लैंडलाइन का जमाना था जब सिर्फ खाली नंबर्स हुआ करते थे, और एक बड़ा सा फोन होता था जिसपे हम घुमा के नंबर मिला के कॉल करते थे। सही। तो अब नाज़िया ने जैसे कहा ना पुराना रिश्ता है, तो मैंने इस वजह से किया कि पुराना वाकई है, बिल्कुल बहुत पुराना रिश्ता है। और अब जिस तरीके से कहते डे बाय डे तरक्की होती जा रही है, तो PTCL ने भी माशाल्लाह बहुत अच्छा अपना नेटवर्क जो है इंटरनेट का बहुत फास्ट किया हुआ है, और इससे बहुत जिंदगी आसान हो गई। सही कि आपके पास जो है आपके एक मतलब कहना चाहिए कि एक 1 क्लिक पे जो है
आप दुनिया से जुड़ जाते हैं। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। अगर आपके कहीं ये कहते हैं बहन भाई या आपके रिलेटिव या आपके कोई भी जो है आउट ऑफ कंट्री भी हैं, तो आप उनसे भी बहुत आसानी से जो है रब्ता कर लेते हैं व्हाट्सएप के जरिए, जूम के जरिए। सही। और सबसे ज्यादा मुझे जो पीटीसीएल का इन दिनों में हमें इंटरनेट का जो फायदा नजर आया कि देखिए बच्चे स्कूल्स नहीं जा रहे हैं, स्कूल बंद हैं, ठीक है। अब ये कहते हैं एजुकेशन तो है जिसको किसी भी सूरत में रुकना नहीं है। जी जी। बच्चों को पढ़ना भी है, ऑनलाइन क्लासेस क्लासेस भी ले होंगी, रहे हैं, तो सही। ऑनलाइन क्लासेस का जो सिस्टम शुरू हुआ, जूम क्लासेस हो रही हैं, जूम मीटिंग्स हो रही हैं, उसने बड़ा ये कहते हैं उसमें जो हमें पीटीसीएल ने बड़ा हेल्प आउट किया। सही सही। सो मैं सही कह रहा हूँ ना कि बिल्कुल। पीटीसीएल पूरी नेशन को जोड़ने वाला कनेक्शन पूरी है। नेशन को इसने जो है ना जोड़ दिया और हम सही। सबको मुत्तहिद कर दिया। चलें जी, पीटीसीएल पूरे नेशन को जोड़ने वाला कनेक्शन। नरड़ी साई वठूं था हिते, मोटी अचूं था, कचहरी कयूं था, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी नरड़ी साई वती असीं वरी मोटी आयासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। जेकॾहिं पीटीसीएल जो कनेक्शन आहे तव्हां वटि, त प्रोग्राम ॾाढो सुठो तव्हां ॾिसंदा हूंदो, छो त टीवी जो कनेक्शन बि ॾाढो सुठो ॾींदा आहिनि। पीटीसीएल वारा टीवी ऐं टेलीफोन इंटरनेट जूं सहूलियतूं समूरियूं पीटीसीएल में मौजूदु आहिनि। पंहिंजनि प्यारनि सां, दिलवारनि सां, घर वारनि सां, अमड़ियुनि सां, भेनरुनि सां, परे रहंदड़नि सां तव्हां कचहरी करे सघो था ऐं बोर माहौल खे तव्हां इंजॉय करे सघो था। सो सबसे पहले तो गुफ्तगू हो चुकी है हमारी पीटीसीएल के हवाले से, तो एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं, उसके बाद गुफ्तगू करते हैं। क्या ख्याल है आपका जी? फ़कीर जाम अली असां सां, जाम फ़कीर अली ऐं तारिक अली असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे ॿुधी वठूं था। साईं बाबा कजो पहिरियों कलाम ॿुधायो। रड़ी रड़ी रात्या डिहा मता नेड़े वहायमनी, ओ रड़ी रड़ी रात्या डिहा मता नेड़े वहायमनी, दुखी पहुंचे दुख जा छा करे बाब नज़ीर, सीने अंदर सूर समा थिया चाक पवन ताजी, सीने अंदर सूर समा थिया चाक पवन ताजी, सोना चीज़ल ॾिस फ़कीर जेके सूरन मंझ सड़ी वया। सुनो अरवाल आवाज, सोना शाह रखल समझी राज, कालू भलाता कुर्बान थिया। भोला मावे सारा मुझ बारो जल जाओ पर
साईं वाह जाम फ़क़ीर अली तारिक अली वाह जो मज़ो अची वियो साईं सुबुह सुबुह सां आरफ़ाणो कलाम ॿुधोसीं ऐं यकदार चपड़ी वारा फ़नकार वरी मूंखे इंतिहाई वणंदा आहिनि छो त हिकु त उन्हनि जा कम वधीक हूंदा आहिनि मतिलबु हिकु चपड़ी वरी यकदारो ॿई हथ माना हरकत में हिकु हथ में यकदारो ॿिए हथ में चपड़ी वरी ॻाइण जो अंदाज़ माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त मज़ो अची वियो आपको भी अच्छा लगा होगा मेरे ख्याल से सिंधी हमारी फोक म्यूज़िक और आरफाना कलाम वैसे ही बहुत अच्छा होता है वैसे आजकल क्या एक्टिविटीज़ हैं आपकी नाज़िया मुझे ये बताएं क्या हो रहा है ब्यूटिशियन हैं आप माशाल्लाह जी, बिल्कुल आजकल सैलून में थोड़ा सा काम अभी शुरू हो गया जिस तरह शादियों का सीज़न है थोड़ा कोविड से भी बाहर आए फिर दोबारा कोविड में हम लोग जा रहे हैं तो उसके साथ साथ एसएपीयूज का बिल्कुल ख्याल ये रखते बाहर हुए आना क्या बाहर आना कोविड मीन्स अभी भी कोविड चल ही रहा है अब जो सेकंड लहर आई है कोविड की तो अभी मुकम्मल तौर पे हम लोग बिल्कुल इस चीज़ से बाहर नहीं आ सके सही। तो अभी हम लोग बीच में है कोविड के ये कह लिया जाए तो उसके साथ साथ जो है अब शादियों का सीज़न चल रहा है तो अपॉइंटमेंट्स पे सारा हम लोग काम कर रहे हैं अच्छा। ऐसा नहीं कि क्लाइंट ऐसे ही आ जाए विदाउट अपॉइंटमेंट हम लोग डील कर रहे हैं ऐसा बिल्कुल भी नहीं है सही। तो अपॉइंटमेंट्स होती हैं और वन बाई सबको हम लोग डील कर रहे होते हैं क्योंकि सैलून में ज़्यादा रश नहीं लगा रहे कोविड की ही वजह से कोरोना की वजह से तो ये सारी चीज़ें चल रही हैं काम है सैलून में अल्हम्दुलिल्लाह और साथ में दूसरी एक्टिविटीज़ भी चल रही हैं हम लोगों की और शो पे भी जिस तरह आना जाना लगा हुआ है ये सारी चीज़ें हैं अभी सही। और आजकल जो हालात हैं तो बस थोड़ा सा इस तरह से थोड़ा सा डिस्टर्ब भी है लेकिन यही शायद दुनियादारी है और इसी सारी इस माहौल में ही हम सब ने जीना है मतलब ना उम्मीदी नहीं करनी हमने किसी भी चीज़ से और हो जाता है लाइफ में इस तरह की चीज़ें आती हैं और आपने फिर खड़े होना है इन सारी चीज़ों को तो इन सबको हमने फेस करना है तो कोविड में किस तरह से सैलून चला रही हैं क्योंकि कोविड में जब बता रहे हैं कि मास्क भी अपना अलग से होना चाहिए तो ये सारा सामान वो यूज होता है सब पे या अलग अलग सामान नहीं ऐसा नहीं है एक ब्रश है वो सब पे वही लगा देते हैं स्टरलाइज की जाती हैं जो चीज़ें स्टरलाइज करने वाली हैं और कुछ चीज़ें डिस्पोजल हम लोग यूज़ कर रहे हैं अच्छा। जैसे अगर फेशियल हम लोग कर रहे हैं तो उसमें हम लोग अगर स्पंज यूज़ कर रहे हैं तो हमने अपने सारे क्लाइंट्स को अलग अलग चीज़ें उनकी दे दी हैं कि आप जब भी आए अपनी ये चीज़ लेके आए अच्छा तो हमने अपनी तरफ से इस तरह से क्लाइंट को देना शुरू कर दी है और कुछ क्लाइंट्स अपनी कुछ चीजें लेके जी पक्के वाले क्लाइंट जी अल्हम्दुलिल्लाह और जो नहीं भी हैं उनको भी हमने इस चीज़ की अवेयरनेस दी है क्योंकि समटाइम ऐसे भी क्लाइंट्स आते हैं जिनको इतनी अवेयरनेस नहीं है और इसको कोरोना को सीरियस नहीं लिया हुआ उन्होंने तो वो कहते कुछ भी नहीं है ये ऐसी फेक है और ये सारी चीज़ें तो लेकिन उनको गाइड किया जाता है अवेयरनेस दी जाती नहीं ऐसा नहीं है और एसएपीयूज का मैंने जिस तरह शुरू में कहा बहुत हम लोग ख्याल कर रहे हैं तो इन सारी चीज़ों को हम लोग बहुत ध्यान में रख रहे हैं कि किसी की भी चीज़ यूज़ होने के बाद दोबारा किसी और क्लाइंट पे हम यूज़ ना करें जो स्टरलाइज की जाती है उनको की जाती है जो डिस्पोजल है वो डिस्पोजल वैसे अगर ये तो कोविड का मामला हो गया वैसे भी नहीं करनी चाहिए वैसे भी नहीं करते वैसे जी बिल्कुल ऐसा ही है लेकिन अब ऐसा भी है कि अब बहुत ज़्यादा केयर है कहीं अगर थोड़ी बहुत लापरवाही जैसे थोड़ी बहुत हर इंसान से देखे गलती इंसान से ही होती है और लापरवाही भी हो जाती दूसरी बहन की चीज यूज हो जाती थी कभी लेकिन अब लड़कियों को भी स्टाफ को भी सख्ती से उनको मना किया गया ऐसी कोई लापरवाही ना बरते और वो अपनी सेहत का भी ख्याल रखें सामने अपने क्लाइंट की भी सेहत का ख्याल वैसे क्लाइंट के आने की तादाद कम हो गई होगी जी डेफिनेटली कम हो गई है जिस तरह मैंने कहा हम अपॉइंटमेंट्स पे काम कर रहे हैं सही। पहले हमारा वॉकिंग वाला क्लाइंट्स भी आता था अब हम अपॉइंटमेंट्स पे आ गए तो डेफिनेटली क्लाइंट्स कम हो गए हमारे सही कोविड की वजह से सही अच्छा शाजिया नाजिया दोनों के नाम भी सेम है मेरे ख्याल से थोड़ा फर्क है तो शाजिया जी ये बहुत बड़ा काम कर रही हैं आप थेलिस्मिया यहाँ पे किस तरह से ये ख्याल आया किस तरह से ये जज्बा आ गया कि भाई ये काम करना है मुझे ये बड़ा मुश्किल काम है मुझे पता है क्योंकि मेरे 2-4 दोस्त हैं वो सारा दिन मतलब इसी लगन में इसी जुनून में लगे रहते हैं कि भाई ब्लड का इंतजाम हो जाए कहीं से बिल्कुल और होता भी नहीं है वो बहुत मुश्किल है बिल्कुल ये थैलेसीमिया जो है एक ऐसा मर्ज है और पाकिस्तान में जो है ये बहुत ज़्यादा जो है तेज़ी के साथ बढ़ रहा है और इसकी जो कहते हैं अवेयरनेस है वो लोगों को नहीं है और ना ही जो है ना कि अवेयरनेस दी जाती है सही तो कुछ इदारे कुछ चीज़ें ऐसी हैं सेंटर्स ऐसे बने हुए हैं कि जो थैलेसीमिया से मुतालिक आपको आगाही दे रहे होते हैं प्रोग्राम्स होते हैं उनके सेमिनार्स होते हैं वो अटेंड करवाए जाते हैं या फिर हम जिस तरह करके आज मैं यहाँ बैठी हूँ तो मैं बात कर रही हूँ अपनी फैमिली में कहीं बैठते हैं दोस्त अहबाब में बैठते हैं वहाँ बात करते हैं कि जी थैलेसीमिया क्या है सबसे पहले तो लोगों को पता ही नहीं होता कि जी थैलेसीमिया
क्या मर्ज है, सही सही है। ठीक है, या कौन से पेशेंट जो है ये थिलिस में क्या है, क्या मर्ज है, इस पे हाँ। बात करते हैं, लेकिन छोटा सा वक्फा ले लेते हैं पहले। जी, बिल्कुल। नंढड़ी साई वठूं था, इलाही कम जी गुफ्तगू हूंदी, कम जी ॻाल्हि हूंदी, तव्हां असांखे ज़रूरु जॉइन कंदा रहंदो, बल्कि काॾे वेंदो बि कोन। सो चांहि बि पीऊं था, थोरी देरि में नेस्ले एवरीडे जी चांहि जो वक़्तु बि थी वियो आहे। सो इन जे लाइ मूंखे वठणी पवंदी पहिरियां साई, छो त सोचियां त चांहि घणा माण्हू आहिनि, घणी वठां। सो नंढड़ी साई वठूं था, वञो केॾांहुं न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सियारे जी मुंद हुजे ऐं चांहि न हुजे त मज़ो न ईंदो आहे। ख़ासि तौर ते जेकी शाइर अदीब दोस्त आहिनि, या जेकी ख़ासि तौर ते राति जे टाइम ते आर्ट का मूवी ॾिसण जा शौक़ीन माण्हू हूंदा आहिनि, या असांजी वधू भेनरूं जेकी घरनि में वेही करे बोर थी पवंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ विच विच में वक़फ़े वक़फ़े में चांहि जो चुस्को इंतिहाई लाज़मी आहे। चांहि जी चुस्की वठणु इंतिहाई लाज़मी आहे। चांहि जेकॾहिं हुजे नेस्ले एवरीडे जी त पोइ क्या बात है जी, वाह 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 वाह। सो नेस्ले एवरीडे जी चांहि अॼु पीअंदासीं असीं। उबेर साहिब असां सां गॾु आहे। सो इहे असांजो दोस्त आहे, संगती आहे पंहिंजो, हुनखे आउं गुज़ारिश कंदो आहियां त भाउ चांहि ठाहिण में थोरी हेल्प कंदो कर असांजी। सो सभ खां पहिरियां त ही काओ ठाहे थो चांहि, कावा जंहिंखे पाण चवंदा आहियूं, सलेमानी चांहि बि चवंदा आहियूं। काओ ठहंदो, उन खां पोइ नेस्ले एवरीडे जी चांहि ॾाढी ज़बरदस्त ठहंदी। ऐं कीअं ठहंदी तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां। सभ खां पहिरियां त नेस्ले एवरीडे जो तव्हांखे पैकेट वठिणो आहे, ऐं पैकेट वठण सां गॾो गॾु हिकिड़ी ख़ुशख़बरी बि आहे, उहा तव्हांखे ख़ुशख़बरी थोरी देरि में ॿुधायां थो कहिड़ी आहे। पर पहिरियां चांहि ठाहिण जो तव्हांखे तरीक़ो ॿुधायां त कावा जी चांहि तव्हां ठाहींदव, उन खां पोइ गरम कावे में कप में तव्हां विझंदव गरम कावे खे। ये माना सफ़ा माना तरतीबार तव्हांखे ॿुधायां थो चांहि ठहे कीअं थी। उन खां पोइ तव्हां उन में खंडु विझंदव। पोइ हाणे खंडु तव्हां केतिरी पीअंदा आहियो, केतिरी मिठी चांहि पीअंदा आहियो, उहो तव्हां ते आहे। ऐं जेकॾहिं को शुगर जो मरीज़ आहे त उहो पंहिंजे हिसाब सां पंहिंजी खंडु सिलेक्ट करे या न विझे, उहा हुनजी मर्ज़ी आहे। ऐं एवरीडे उन खां पोइ तव्हांखे मिक्स करिणो आहे। ऐं एवरीडे कीअं मिक्स करिणो आहे, इन जे लाइ बि तव्हांखे ॿुधायां त के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी चवंदा आहिनि त चांहि हुजे पर घाटी हुजे, ज़बरदस्त चांहि हुजे। के माण्हू चवंदा आहिनि छिटी चांहि पीजे ऐं वराए वराए ॿीहर पीजे। सो हाणे तव्हां ते आहे उहो, तव्हां कहिड़े क़िस्म जी चांहि ठाहिणु पसंदि कंदा आहियो या पीअणु पसंदि कंदा आहियो। बराबरि उन खां पोइ कावे में तव्हां एवरीडे पहिरियां खंडु मिक्स कंदव, उन खां पोइ एवरीडे मिक्स कंदव, उन खां पोइ ख़ासि जेका आहे तव्हांजी सेपरेट जेका चांहि आहे उहा एवरीडे जी तयारु थी वेंदी। नेस्ले एवरीडे क्वालिटी जी ज़मानत आहे। ऐं नेस्ले एवरीडे ओरिजिनल पैक जेको आहे, हीउ जेको मुंहिंजे हथ में आहे, इहो चांहि खे ठाहींदो आहे ख़ासि। ऐं हिन में जेकी शयूं आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में डेयरी मिल्क सोल्डर आहे, चीनी आहे, आला मयार जा वेजिटेबल फैट्स आहिनि, ऐं ख़ासि एहतियात सां जेकी चूंडिया पिया आहिनि ख़ासि जुज़ा ख़ासि चांहि जे लाइ। सो ओरिजिनल ख़ासि टेस्ट जे लाइ तव्हांखे नेस्ले एवरीडे जो इंतिख़ाबु करिणो पवंदो, उनजी चूंड करणी पवंदी। ओरिजिनल ख़ासि टेस्ट आहे सिर्फ़ु नेस्ले एवरीडे में। नेस्ले एवरीडे जी चांहि असां बाक़ाइदगीअ सां पीअंदासीं, मूंखे मौज़ महिमाननि खे मां पीआरींदुसि। सो सभ खां पहिरियां तव्हां गुज़ारिश कयां थो, जेकॾहिं उबेर साईं चांहि जो काओ जेको आहे सो उॿरी वियो आहे त मूंखे हिन में तव्हां चांहि पंहिंजी तयारु करण जे लाइ मूंसां हेल्प कयो, ऐं थोरी हिन में चांहि तव्हां विझो, काओ तव्हां विझो, त बाक़ी चांहि मां पाण ठाहींदुसि। नेस्ले एवरीडे जी चांहि हुजे, क्या बात हुजे साईं। सलाम सिंध में सुबुह सां सुबुह जे पहर में हाणे मां काओ हिन कप में विझी छॾियो, नेस्ले एवरीडे जे कप में। ऐं नेस्ले एवरीडे जे कप में काओ त विझिजी वियो, पर हिन खां पहिरियां ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां न कहिड़ी ख़ुशख़बरी आहे। उहा ख़ुशख़बरी इहा आहे त नेस्ले एवरीडे जो जेकॾहिं तव्हां पैक वठंदो, जेको पैक तव्हांखे मां हथ में खणी ॾेखारियो, त इन सां गॾो गॾु हीउ जेको कप आहे इहो तव्हांखे मुफ़्त में मिलंदो। हिन में सिंधी सकाफ़त जा रंग चुटियल आहिनि, मुख़्तलिफ़ कप जेकी हिन वक़्तु असांजी स्क्रीन ते बि तव्हांखे नज़र अचनि पिया। कंहिं में अजरक आहे, कंहिं में रिली आहे। सिंधी सकाफ़त सां भरपूर प्यार जो इज़हार कयो वियो आहे नेस्ले एवरीडे तरफ़ां। ऐं सिंधी माण्हुनि ते, तव्हां असां ते, ऐं जेकी टीवी ॾिसनि था, असांजो बि इहो फ़र्ज़ु आहे त हिन प्यार जी प्यार सां मोट ॾिजे, भरपूर मोट ॾिजे, ऐं इहे चांहि पीजे, इंजॉय कजे पंहिंजनि दोस्तनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि सां, महिमाननि सां। सो तकड़ि में जेकॾहिं तव्हांखे चांहि तयारु करणी आहे, को महिमान अचे थो, मोज़ महिमान आहे, ऐं वेहे बि नथो, चवे थो यार मूंखे जल्दी आहे, मूंखे कम सां वञिणो आहे, बसि तोसां 2 मिंट मिलणो हुयो। सो 2 मिंटनि में जेकॾहिं तव्हांखे चांहि तयारु करणी आहे, उनखे पीआरणी आहे, त उन जे लाइ तव्हांखे ॿुधायां त सभ खां पहिरियां इहो काओ तव्हां कोप में विधो, उन खां पोइ खंडु हस्बे ज़ाइक़ा, जेतिरी खंडु वठणु चाहियो, मां खंडु मिलाए छॾी आहे। उन खां पोइ तव्हां हीउ जेको नेस्ले एवरीडे जो जेको खीरु आहे, इहो असां पहिरियां ई इन जो जेको पाउडर आहे असां हिन कप में विझी छॾियो आहे, त जीअं तव्हांखे ख़बर पए त कीअं तव्हांखे मिक्स करिणो आहे। नेस्ले एवरीडे जा आउं त विझंदो आहियां 2 चमचा जो, घणी घाटी चांहि पीअंदो आहियां, मां थोरो चांहि जो वधीक मवाली आहियां, ॻाल्हि आहे सिधी। सो चांहि नेस्ले एवरीडे जो जेको हीउ खीरु आहे इहो हिन में मिक्स कंदव कावे में। उन खां पोइ तव्हां हिनखे थोरो घुमाईंदव, ऐं घुमाइण खां पोइ तव्हांजी साईं ज़बरदस्त ख़ालिस टेस्ट वारी ख़ालिस चांहि, ऐं उहा बि नेस्ले एवरीडे जी चांहि तव्हांजी सेपरेट चांहि तयारु थी वई आहे। सो चांहि थी वई आहे तयारु। सो आउं इहा चांहि पीअंदुसि, इंजॉय कंदुसि, ऐं उबेर साईं गुज़ारिश कंदुसि त उबेर साईं तव्हां मोज़ महिमाननि खे बाक़ाइदगीअ सां इहा सुठी चांहि सर्व कयो। तरीक़ो तव्हां ॾिसी छॾियो कीअं ठाहिबी।
सो आउं पंहिंजी सीट ते वियां थो ऐं सीट ते विहण सां गॾोगॾु आउं गुज़ारिश कयां थो असांजा जेकी फ़क़ीर आयल आहिनि सूफ़ियाणो जेको सुंग आहे असांजो जाम फ़क़ीर अली ऐं तारिक अली साहिबु आयल आहिनि सो इहे आयल आहिनि त पोइ इन्हनि खां हिकिड़ो सूफ़ियाणो कलाम बि ॿुधूं था ऐं गॾोगॾु चांहि जो मज़ो वठूं था। नाज़िया और शाज़िया की इजाज़त हो तो एक अच्छा सा सॉन्ग सुनते हैं, आपको चाय भी पिलाते हैं स्पीच में और उसके बाद गुफ्तगू कंटिन्यू करते हैं। साईं बाबा करो। लगन बाही दूध होवे दुखे हट होवे ता ज़हर थिवे कानी नहीं जो चिके एक दिल हादी छोड़ वना जड़ वण अले दई फिके गुलाम फरीदा दर दिल बरदा छोड़ नवे सूतुण सौ सौ आवन धिके दिलड़ी लगी यार सा वनी बे अख्तियार लगी यार सा वनी बे अख्तियार आरा तो ॾींहं रड़ियूं कया बिरह में बीमार यार चल बन तारूं लायूं तालिब सां तकरार हिते इश्क जा आज़ार होते पिरी परवाह नाहेगा आऊं त ईंदसि ओ प्यारा आऊं त ईंदसि ओ प्यारा तूं अचण दे यार दे दर जले पीअंदसि तूं पियण दे यार दे दर जले पीअंदसि तूं जो तूं पियण दे यार दे आऊं त ईंदसि ओ प्यारा आऊं त ईंदसि ओ प्यारा तूं अचण दे यार दे दर जले पीअंदसि तूं पियण दे
वाह साईं वाह 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 मज़ो अची वियो ऐं डायरेक्टर साहिब खे चवंदुसि त बाबा चांहि नेस्ले एवरीडे जी मां ॿी बि पीअंदुसि तूं पीअण ॾे या न ॾे ॻाल्हि आहे सिधी ॿी चांहि बि पी अञा छो त हिन जो ज़ाइको पंहिंजो आहे, टेस्ट पंहिंजी आहे, खुशबू पंहिंजी आहे। महक इसकी एवरीडे की बहुत प्यारी होती है, मुझे तो अच्छी लगती है। आपको कैसे लगती है बताएं? मेरे तो सैलून में चाय ही इसी की बनती है, इतनी मजे की बनती है। अच्छा। अगर क्लाइंट को जब पेश की जाती है तो वो कहते हैं आपके सैलून की चाय बहुत अच्छी है। हाँ, इसकी खुशबू दूर दूर तक जाती है, पता चल रहा है भाई चाय बन रही चाय है। बन रही मेरी है। भी वाकई सबसे फेवरेट चाय जो है ना एवरीडे की चाय। अच्छा एवरीडे होना चाहिए। बिल्कुल। एवरीडे होना चाहिए और सुबह शाम होना चाहिए। सही से सुबह। Twice a day Sometimes होना तो चाहिए। क्लाइंट्स मेरे पास चाय पीने आते हैं, इसी बहाने काम भी करवाने होते हैं कि एवरीडे की चाय जाके हम लोग पियेंगे वहाँ पर सैलून में नेस्ले आके। एवरीडे ने मतलब काम आसान कर दिया ना आपका, तो ये तो बिल्कुल, अच्छा आसान हुआ। कर दिया। और अच्छा एक चीज है कहते हैं पर्सनली मैं आपको बता रही हूँ कि आप कोई भी दूध की चाय बनाए इतनी अच्छी और इतनी मजे की नहीं बनेगी। ये चाय इतनी थिक और इतनी टेस्टी होती है कि इसकी शक्ल बताती है कि दिल करता है। वो कहते हैं ना कि चेहरा देख के आपका दिल करता है बात सही, करें। सही। तो चाय की शक्ल देख के दिल करता है कि पता लग इसको जाता है कि पिया चाय जाए। अच्छी होगी, अच्छी बनी होगी। सही बात है, सही जी, बात है। बिल्कुल। तो थैलेसीमिया के मरीजों की बात कर रहे थे हम, तो ये हाँ, बताएं कि जी। थैलेसीमिया है क्या, जी कि मेजर और माइनर पता नहीं क्या कहते हैं जी ये? जी मेजर और माइनर होता है। हाँ। और अच्छा हम ना कहते हैं हेल्प इंटरनेशनल वेलफेयर ट्रस्ट है, इनके साथ मिलके एज अ वॉलंटियर काम कर रहे होते अच्छा, हैं अच्छा। ये। तो उसमें कोई भी आप भी शामिल हो सकते हैं, यहाँ बैठे कोई भी लोग जो हैं जो सुन रहे हैं हमें वो भी इसमें शामिल हो सकते हैं। सही। हमें करना क्या होता है कि हमें उसकी अवेयरनेस जो है एक दूसरे में देनी होती है कि और हमें मालूम करना बताया जाता है कि थैलेसीमिया है क्या। देखिए जब शादी होती है, शादी से पहले शादी से पहले ब्लड जो चेक है करवाना ब्लड चाहिए। का एक छोटा सा टेस्ट होता है, सही। बहुत मामूली सा टेस्ट है और कोई अगर नहीं वो- करवाता। वो कोई नहीं करवाता। अगर सही वो बात टेस्ट है। करवा लिया जाए ना तो आपको जो है आप एक ऐसी जिंदगी को दुनिया में लाने से हाँ। बच जाएंगे कि जो आगे जाके उसकी लाइफ परेशानी जो है ना हो वो जाए, कुछ सही। भी नहीं होती है। सही, कहते हैं थैलेसीमिया पेशेंट की लाइफ जो है बहुत कम होती है। उन वालिदैन को मालूम होता है कि जी उनके बच्चे एक ना ज्यादा एक दिन चले जाना है। लंबी उम्र तक नहीं रह पाएंगे। बहुत सही। ज्यादा होता है 16-18 ईयर्स तक जो है ना इनकी लाइफ जाती है इन बच्चों सही। की। और इस दौरान ये जो बच्चे होते हैं ये बच्चों की ग्रोथ बहुत कम हो जाती है, उनके डाइट का बहुत ज्यादा उनका ख्याल ख्याल रखा करना जाता पड़ता है, है। और फिर सबसे ज्यादा क्योंकि इसका अपना जो खून तो बनता ही नहीं है ना उनका, तो खून मसला बनता ये ही है। नहीं हाँ। उनका जी। अब ये थैलेसीमिया जो दो माइनर जब मिलते हैं तो एक मेजर जो है थैलेसीमिया बनता है। अच्छा, थैलेसीमिया पेशेंट आता है मतलब दुनिया दो में। माइनर मिलने नहीं चाहिए। दो माइनर नहीं मिलने चाहिए। अच्छा, दोनों का अलग-अलग हो, एक दोनों मेजर का हो, एक माइनर हो। नहीं मतलब एक जब आप टेस्ट करवाते हैं तो हाँ। एक सिंपल छोटा सा टेस्ट है, उसमें जो है अगर आपका आता है कि आप माइनर हैं तो फिर आप ये कहते हैं दोनों का अगर माइनर आता है तो फिर आप शादी ना करें। अच्छा, अगर दोनों का मेजर आता है तो उस सूरत में भी नहीं। अच्छा। नहीं, मेजर वालों तो बहुत ही खतरनाक होता है ना। अच्छा। जिनका थैलेसीमिया मेजर होता है उनको तो ब्लड ट्रांसफ्यूज किया जाता है का, और वो हर 4 to 6 वीक्स में लाजमी किया जाता है। तो और मतलब मेजर वाले बच्चे तो जो मेजर वाले पेशेंट होते हैं वो लॉन्ग लाइफ नहीं होती है सही। उनकी जिंदगी एक सर्टन एज के बाद जाके। और वालिदैन भी गरीब होते हैं बेचारे, तो बहुत किस तरह से ज्यादा। ब्लड अफोर्ड करें। जी। और ब्लड के लिए जो बंदा लेके आए उनकी टेस्टिंग अलग होनी चाहिए, बहुत खर्चा हो जाता बहुत है। खर्च, बहुत एक्सपेंसिव खर्चा सही है इस पे ये। भी बात कर लेंगे। छोटा सा वक्फा ले लेते हैं। चाय बाकायदगी से मतलब अच्छे तरीके से मैं कहता हूँ कि चाय को एंजॉय किया जाए। बातें करेंगे तो चाय ठंडी हो जाएगी। नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, तव्हां सां गॾु रहिजो। नाज़िया ऐं शाज़िया ॿई असां सां गॾु आहिनि ऐं फ़क़ीर बि असां सां गॾु आहिनि। कचहरी जाम सारी प्यारी आहे, सो नंढड़ी साई वठूं था। वञो केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो त असांजी ख़ुशबख़्ती तव्हां असांखे टेलीफोन कयो। टेलीफोन नंबर तव्हांखे थोरी देरि में स्क्रीन ते नज़र अची वेंदो, इहो नंबर नोट कयो ऐं पंहिंजे मोबाइल में सेव करे छॾियो, त जीअं तव्हां जॾहिं बि सुन टी वी जे न सिर्फ़ु हिन प्रोग्राम में पर कंहिं बि प्रोग्राम में जेकॾहिं कॉल करणु चाहियो था त नंबर इहो साॻियो ई हूंदो आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु शामिलु थी सघो था, टेलीफोन करे सघो था, दिलि जी ॻाल्हि ॿुधाए सघो था। ऐं आउं पढ़ंदुसि हिन वक़्तु रोज़ानी जीजल अख़बार, ऐं अख़बार पढ़णु इंतिहाई लाज़मी आहे। मुल्की ऐं ग़ैर मुल्की सूरत हाल जो अंदाज़ो थी वेंदो आहे त छा थिए पियो ऐं छा थियण वारो आहे। सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां त अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे 7 जनवरी 2021 मुताबिक़ 22 जमात अव्वल 1442 हिजरी। इन अख़बार जा सिफ़ा 8 आहिनि। क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया हूंदी आहे।
अख़बार जेका सुपर लीड ख़बर ॾिनी आहे उहा जेका लीड ख़बर आहे जेका सवेर पाण ॻाल्हि कईसीं पए प्रोग्राम में इंट्रो दौरान बि ऐं साॻी ख़बर सभिनी अख़बारुनि में छपी आहे। डीजल में बि ईअं ई लिखियलु आहे त मचुसाने ख़िलाफ़ शहीदनि जा मण रखी धरणो जारी, लाश दफ़नाया वञनि, जल्द कोयटा ईंदुसि, वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे। ऐं मरीन नवाज़ चवे पई त इमरान ख़ान तव्हांखे या अवाम खे जवाबदार नाहे, महिरबानी करे प्यारनि जा मण अला हवाले करे दफ़नाए छॾियो, पथर दिल इंसान जो इंतज़ारु न कयो, प्यारनि जा मण दफ़नाए छॾियो, मरीम नवाज़ इहो चवे पई। नासिर शाह चवे पियो त वफ़ाक़ी हुकूमत मचुसाने ते वागूअ वारा ॻोढ़ा ॻाड़े पई ऐं मचुसाने ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 18 हंधनि ते धरणा, ट्रैफ़िक मुअतल। ऐं इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि त जेको इमरान ख़ान जो वफ़ादार आहे उनखे गदार सम्झां थो, हुकूमत खे समुंड में गरक कंदासीं, फज़ुल रहमान जो इहो चवणु आहे। सुप्रीम कोर्ट जी ख़बर सुपर लीड छपी आहे अख़बार, लिखियलु आहे त नेब मां मुतमिन आहियूं, खेसि मर्ज़ी हलाइण जो अख़्तियार नाहे, एहतसाब कानून मूजिबि न हूंदो त एक्शन वठंदासीं सुप्रीम कोर्ट। ऐं 1 साल में रेलवे खसारो 11 अरब रुपया वधी वियो, वॾो मसइलो आहे इहो बि। ऐं इन खां सवाइ ॿियूं जेकी ख़बरूं लॻल आहिनि कुझु अहम ख़बरूं तव्हांखे ॿुधायां थो ऐं बाक़ी ख़बरूं तव्हां पाण अख़बार पढ़ी करे ॿियनि दोस्तनि खे ॿुधाइजो। कोरोना जी सूरत हाल इहा आहे त कोरोना वधीक 52 ॼणनि खां हयाती खसे वरिती, सॼे मुल्क में 2118 नवां केस ज़ाहिर। ऐं दुनिया में कोरोना वॻे पूरी जेकॾहिं पाण सर्वे कयूं त दुनिया में कोरोना वॻे फ़ौतुनि जो अंगु 18,75,451 थी वियो, पूरी दुनिया जी इहा रिपोर्ट आहे। इन खां सवाइ शोबिज़ जी पेज ते आउं निगाह विझंदो आहियां त शोबिज़ जे पेज में अॼु इहा ख़बर बि लॻियल आहे त महविश हयात 38 बहारूं गुज़ारे चुकी, जेका पंहिंजी सालगिरह अॼु मल्हाईंदी। ऐं इन खां सवाइ सबा कमर रोज़ानो गुलदस्तो मोकिलींदड़ मदाह सां मिलण लाइ बेक़रार थी वई आहे ऐं अदाकारा इंस्टाग्राम ते ॻाढ़नि गुलाबनि जे गुलदस्ते जी तस्वीर शेयर कई ऐं लिखियो अथई त हीउ गुलाबनि जो गुलदस्तो ख़बर नाहे केरु रोज़ानो बेल वॼाए ऐं दरवाज़े ते रखी हलियो वञे थो, आउं हिन सां मिलण जे लाइ हाणे आती थी वई आहियां त आहे केरु इहो शख़्स जेको रोज़ु गुलाब मोकिले थो, हूंदो को सही प्यारो माण्हू। बहरहाल रोज़ गुलाब मोकिलण जो हिकिड़ो त मतिलबु ईअं घणो सब्र जो फल मिठो हूंदो आहे। अॼु सबा कमर बि अची वई आहे मैदान ते, चयईं त हाणे न सिर्फ़ु गुलाब अचनि पर इहो हमराह पाण किथे आहे हिनखे मां ॾिसणु चाहियां थी, जंहिंजी एतिरी मोहबत आहे मूंसां। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में अज़हर जोखे साहिब जी जेको हिन प्रोग्राम जो डायरेक्टर बि आहे उनजी रिपोर्ट बि छाया थी आहे, उहा फिल्मुनि जे हवाले सां आहे त नंढे खंड में साॻिए नालनि सां ठहंदड़ फिल्मूं कहिड़ियूं आहिनि। सभ खां पहिरियों जेको ज़िक्र आहे अॼोकी अख़बार में, ॿिया बि ज़िक्र थींदा रहंदा मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते, पर सितमगर नाले सां फिल्म 5 भेरा ठही चुकी आहे। पहिरीं 1934 में रिलीज़ थी, साॻे ई नाले सां 1958 में, 1967 में ऐं 1985 में फिल्मूं ठहियूं, नालो साॻियो हुयो, सेम हुयो, सितमगर। कहाणी थोरी चेंज हुई ऐं अदाकार हुन में मुख़्तलिफ़ पंहिंजा जोहर ॾेखारे चुका आहिनि। इन खां सवाइ डीजल सितारा बि अख़बार जो हिसो हूंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं सितारनि ते बिलीव कंदा आहियो, एतबार कंदा आहियो त पोइ तव्हांजो अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो, तव्हांखे काॾे वञणु घुरिजे, काॾे न वञणु घुरिजे ऐं कहिड़े रंग जा कपिड़ा पाइणु घुरिजनि, कहिड़े माण्हू सां मिलणु घुरिजे, ईंदड़ वक़्तु छा हूंदो, डीजल सितारा तव्हांखे ॿुधाईंदा। रोज़ाना डीजल अख़बार अॼु वेझे हक़ रखे चई छॾियो, तव्हांजे घर, तव्हांजे ऑफिस, तव्हांजे सैलून ताईं पहुचाए छॾींदो, तव्हांजे होटल ताईं पहुचाए छॾींदो ऐं तव्हां रोज़ाना डीजल अख़बार पढ़ी सघो था, टेलीफोन करे सघो था। को मसइलो आहे, को मामिलो आहे, ख़ासि तौर ते थैलेसमिया जे हवाले सां जेकॾहिं का कचहरी करणु चाहियो था त असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, टेलीफोन कयो, असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। नाज़िया ऐं शाज़िया असां गॾु उन्हनि सां कचहरी पंहिंजी हले पई त शाज़िया मुझे आपसे ये पूछना था, बल्कि वो बात कंप्लीट हो जाए थैलेसमिया की, तो ये अक्सर मेरे ख्याल से कज़न मैरिज में ज़्यादा होता है। जी बिल्कुल, कज़न मैरिजेस में जो है ये प्रॉब्लम ज़्यादा होता है। और सेकंड ये कि कहते हैं जब हम कहते हैं अपनी डाइट का ख्याल नहीं रखते हैं, अपनी सेहत को इग्नोर कर रहे होते हैं, उस सूरत में भी जो है ना इस तरह के बहुत सारे मसाइल जो है ना हमें घेर देते हैं। और आप देखें कि इसका जो थैलेसीमिया का इलाज है ये बहुत महंगा है और इस पर ज़्यादातर जो है वो इतने गरीब लोग होते हैं कि जो अपनी 2 वक्त की रोटी भी जो है ना उनको मैसर नहीं होती है और उनके बच्चे जो है ना इस बीमारी का शिकार होते हैं। तो सबसे ज्यादा जो है हमें अवेयरनेस की जरूरत है कि हमें एक दूसरे में इस बात को ज्यादा से ज्यादा फैलाएं। अच्छा, मुझे ये बताएं कि लोगों में जज्बा है ब्लड डोनेट करने का, आते हैं या ब्लड की कमी हो जाती है कभी कभार? नहीं, लोगों में जज्बा है, बिल्कुल आते हैं और ब्लड की कमी भी हो जाती है कि सही। दोनों सूरतें हैं। और कोविड में तो ज्यादा ही हो गई, कोविड में तो बहुत ज्यादा लोग निकले ही नहीं घर से। जी, आप क्या कहेंगी इस पे? आपको भी अंदाजा होगा इस पे? जी बिल्कुल, कोविड में काफी, क्योंकि जाहिर सी बात है घरों में थे बंदे, घरों में सब बंद थे और ब्लड का बहुत प्रॉब्लम हुआ इस चीज पे, और जो बच्चे जिनको ब्लड चढ़ता है उनको बहुत तकलीफ का सामना करना सही, क्योंकि ये मरहला सबके लिए ही मुश्किल था
और उन बच्चों के लिए भी कई बच्चों की इस तरह से जाने भी गई है। अच्छा अच्छा अच्छा, जी, सही सही। बिल्कुल, कई बच्चों की इस तरह जाने भी अल्लाह अल्लाह खैर करे। बस सभिनी खे हिदायत कयूं था त जेकॾहिं तव्हां शादी कयो त सभ खां पहिरियों आहे कि टेस्ट लाज़मी आहे थैलेसमिया जी कराए छॾियो ऐं मुस्तक़बिल में फ्यूचर में तव्हांजा जेकी और देखिए किसी भी बात को मामला है वो निबरी पवंदा। मामला ऐसा ना, इसमें किसी बात को अपनी इज्जत को और हिकता का मसला ना बनाए। लोग समझते हैं कि जी एक टेस्ट करवाएंगे, एक लड़की का टेस्ट हो जाएगा, एक जो लड़का है वो अपना ब्लड टेस्ट करवा लेगा तो पता नहीं हम क्या हो जाएंगे ना। तो अगर रिश्ता पक्का हो जाता तो टेस्ट करवानी चाहिए। हाँ, जिस सबसे तरह पहले। करके आप फैमिलीज मिलती हैं, आपस में देखते हैं, कारोबार देख रहे होते हैं, फैमिलीज का बैकग्राउंड देख रहे होते हैं, तो उसके बाद एक छोटा सा मामूली सा टेस्ट होता है और ये कोई इतना एक्सपेंसिव भी टेस्ट नहीं होता सही, सही, सही। और सिर्फ एक सिंपल सा ब्लड टेस्ट है। बहुत सारे फलाही इदारे फ्री में कर रहे हैं फ्री वैसे। में कर रहे होते हैं। ये हेल्प इंटरनेशनल वेलफेयर ट्रस्ट है। आप अगर हमारे पास आए तो हमारे पास आपको इस तरह की सारी चीज़ें जो है फ्री ऑफ कॉस्ट जो है दी जा रही होती है, क्योंकि सही। बहुत सारे मुखय्यर हजरात देंगे जो कि हेल्प करना चाहते हैं और वो अपनी ये कहते हैं आमदन में से, अपने ज़राए में से जो है कुछ ऐसे लोगों के लिए जो मुस्तहिक हैं, सही, सही। जो नीडी हैं, उनके लिए निकाल रहे होते हैं ये। और इस जैसे सिर्फ खाली रुपया पैसा नहीं होता कि आप माल और ज़र जो है ना वो आप किसी को दे रहे होते हैं, कि आपका टाइम जो होता है ना वो भी बहुत कीमती है। और अगर वो भी आप ऐसे लोगों के साथ बैठे, उनके साथ इस क्वालिटी टाइम स्पेंड करें, उन बच्चों में आके बैठें, उनसे बातचीत करें, उनकी बर्थडे आती हैं आप वो सेलिब्रेट करें, सही, सही। उनके लिए छोटे छोटे कोई गिफ्ट्स और तोहफे लेकर आ जाए। वो कहते हैं ना कि आके करसी उन्हें भला तो तेरा होसी भला। बिल्कुल, आप भलाई करेंगे तो भलाई आपके साथ करेंगे तो भलाई आप भी कर भला और हो भला। सही, बिल्कुल, सही। आप अपनी इतनी मसरूफ लाइफ में से अगर महीने में से 2 महीने में अगर आप कोई आधा घंटा या 1 घंटा निकाल लेते हैं ऐसे पेशेंट्स के सही, लिए, सही। तो वो अल्लाह के पास क्या है, वो आपका जो 1 और आधा घंटा जो है ना वो बड़ा आपके लिए जो है ना आखिरत का जो है ना आपका वसीला सही- बन जाएगा। सही बात है। बाकी दुनियादारी में कितना टाइम गुजारा उसका एक एक पल का हिसाब देना होगा, सही बात है। लेकिन सही वो बात। आपके 30 मिनट्स कोई या अल्लाह को 60 नेकी मिनट्स पसंद आ जाएगी तो बंदा सुरखरू हो बिल्कुल जाएगा। सुरखरू हो जाएगा। तो सही ये बात है, छोटी छोटी सही सी बात बातें हैं कि इसको अगर हम कोशिश करें तो आसानी से कर सकते हैं। सही। जिंदगी बहुत फास्ट है, नफ्सा नफ्सी और नेकी करने का मजा ये लगाता है, बंदा रिलैक्स हो जाता है और फील करता है, रूहानी सुकून फील सुकून करता आता है। है। आप में पॉजिटिव एनर्जी आती है कि आप अपने मसाइल से जो है ना मेरे ख्याल से तो खुद एतमादी भी बढ़ जाती है भाई। बहुत बात है ज़्यादा। सीधी सी, बिल्कुल। बंदा रिलैक्स हो जाता है। आपको पता होता है ना कि आप दूसरे की हेल्प कर रहे हैं, तो आप जब किसी की अच्छाई कर रहे होते हैं तो वहाँ अल्लाह आपके लिए, अल्लाह के फरिश्ते आपके लिए अच्छाई कर रहे होते हैं। सही बात वो है, सही। आपके राह में जो है ना रुकावटों को दूर कर रहे होते हैं। सही बात है, सही बात है। सो नेकियों कंदा रहो, नेकियों कमाईंदा रहो। अच्छा नाज़िया, मुझे ये बताएं कि मेकअप के हवाले से थोड़ी सी बात हो जाए तो मेकअप में ये बताएं कि मेकअप और ड्रेस का ताल्लुक कितना है? जिस मतलब जो जैसी ड्रेस होती है मेकअप भी वैसा ही करना चाहिए, क्या करना चाहिए? डिपेंड करता है आपका ड्रेस क्या है। लिपस्टिक भी उसी कलर की लगानी बिल्कुल चाहिए? इसी तरह से। और डे नाइट का फर्क है, आपके इवेंट का फर्क है। अच्छा, अच्छा, कि क्या अच्छा। इवेंट है, आप कहाँ जा रहे हैं, तो उसके लिहाज से फिर मेकअप किया जाए। ज्वेलरी भी उस तरीके की होनी चाहिए, मतलब पूरा एक बंदोबस्त होना पैकेज चाहिए। बनता है। अच्छा, अगर अच्छा। देखिए ब्राइडल है, ब्राइडल का ड्रेस देखा जाता है और फिर उसकी ज्वेलरी देखी जाती है। अब फेस छोटा है ब्राइड का और ज्वेलरी बहुत हैवी है, टीका बहुत बड़ा है उसका फेस के हिसाब से, तो वो सूट नहीं करता। तो ये सारी चीजें आपका एक पैकेज बनाती हैं, ओवरऑल लुक को निकालती हैं, इनहेंस करती हैं आपके ना। और मेकअप उसमें 4 चांद लगा देता है। सही, आपके सही। फीचर को इनहेंस करना होता है। सही, सही, सही। तो वो मेकअप आपकी खूबसूरती को इजाफा करता सही। है। तो मेकअप, ड्रेस, स्टाइलिंग, ज्वेलरी, ड्रेस, ये बहुत इंपॉर्टेंट है। और टाइम भी इम्पोर्टेंट है, मतलब बिल्कुल। आप कहती हैं कि रात के टाइम पे अलग मेकअप होता है, जी तो बिल्कुल। दिन में अलग, दोपहर में। डे में थोड़ा सा सॉफ्ट मेकअप किया जाता है। अच्छा। और नाइट में थोड़ा सा हैवी या डार्क कलर पे आप जा सकते हैं। तो नाइट में डार्क कलर ज्यादा अच्छे लगते हैं, स्मोकी आईज अच्छी लगती है। आप रेड लिपस्टिक भी लगाते हैं तो अच्छे खूबसूरत लग रहा होता है। डिपेंड है इवेंट क्या है, सही, ये सही, चीज सही। आपके ऊपर depend सही, सही। करता है। बर्थडे का अलग है, बिल्कुल। शादी का अलग है। शादी का अलग होता है, ब्राइडल सही। अलग है, एंगेजमेंट मेकअप अलग है, माइयों का मेकअप अलग है, पार्टी मेकअप अलग है। फिर इसमें टाइप्स है, स्मोकी है या फिर आपका शिमरी मेकअप है, सॉफ्ट लुक के साथ है, ग्लैमर मेकअप है आप पे। ये शिमली मेकअप किस पार्टी में शिमरी होता है भाई, ये बताएं? शिमरी मेकअप जो शिमरी। होता है, जिसको हम हमारे बड़े बूढ़े जिसको कहते थे चमकीली, चमकीली, अच्छा। सादी जबान में जिसको कहते हैं चमकीली, तो उसको ग्लिटर, फिर अब शिमरी। अच्छा शिमरी, अच्छा। अब शिमरी फिर तो लुक आ ड्रेस गया, भी तो चमकीली वो- होनी चाहिए। हाँ ड्रेस भी बिल्कुल डेफिनेटली ड्रेस भी चमकीली हो, तो काफी इनहेंस कर रहा होता है। वो आपके आई बॉल पे लगता है। अच्छा, जब ये अच्छा। आपके आई बॉल पे लगेगा तो वो बड़ा पॉपअप करता है, बड़ा खूबसूरत अच्छा। लगता है और लाइटों में बहुत हसीन लग रहा अच्छा होता है। आइज की बात हुई तो मैं कभी कभार देखता हूँ कि एक ही लड़की कभी मुझसे, मतलब मैंने कभी देखी वो
उसकी आंखें बड़ी थी फिर छोटी हो गई, ये आंखें बड़ी छोटी मेकअप वाले करते हैं, क्या होता है ये बताएं? समटाइम मेकअप से बहुत फर्क मैंने पड़ता कहा है। बंदी को कल देखा था मैंने, छोटी आंखें थी, इसकी बड़ी आंखें कैसे हो गई? अच्छा हाँ, ये ऐसा है कि वो मेकअप उन्होंने कुछ टेक्निक चेंज की होगी। अच्छा। आईज, छोटी आईज को दिखाने के लिए आजकल जो वाइट कलर की पेंसिल आई पे चल रही है वाटर लाइन पे, तो वो आप लगा के अपनी आईज को थोड़ा सा बड़ा दिखा सकते हैं। और डार्क कलर नहीं यूज करना चाहिए छोटी अच्छा। आईज पे, वो और अच्छा। मजीद छोटी हो जाती है। अच्छा, लाइट कलर अच्छा, यूज अच्छा। करते हैं तो उससे आपकी आईज थोड़ी बड़ी लगती है। लाइनर थोड़ा सा बाहर को करके लगाते हैं तो आईज लंबी लगने लग जाती है, हाँ, आपकी बड़ी लगने लग जाती है। तो सही, ये सही। छोटी छोटी टेक्निक से अपने फीचर को इनहेंस करें, किस तरह से हम करते हैं। तो आप जब छोटी आईज को इस तरह से बड़ी करते हैं, और जो बड़ी आंख होती है उस पर लाइट कलर हम जैसे लगाते हैं वो एकदम बाहर को प्रोमिनेंट हो जाती है इस तरह ना, तो उसमें हम डार्क कलर यूज करते हैं, ब्लैक ब्राउन इस तरह से कलर यूज करते हैं उसको थोड़ा सा छुपाने के लिए, इसको अंदर कर दिखाने के लिए। तो इस तरह से होता मतलब है। शख्सियत ही अलग दिखती है फिर कभी, डेफिनेटली जाहिर सी बात है। देखें मतलब कोई खुद भी को चीज दुनिया में खुद को चेंज करने में मेकअप का बड़ा हाँ बिल्कुल, दुनिया में कोई चीज तकलीफ दी गई है तो उसका कुछ ना कुछ तो रीजन है। तो पहले के दौर में किसी और तरीके से 16 श्रृंगार किया जाता था, अब के दौर में 16 श्रृंगार के पूरे ही तरीकेकार चेंज हो चुके चलिए हैं। जी 16 श्रृंगार में बात बिल्कुल। करेंगे, अभी तो एक श्रृंगार की बात की थी हमने। सो नड़ी साई वठूं था 16 श्रृंगार में ॾाढो टाइम लॻंदो। सो तव्हां काॾे बि मुंहिंजो असां सां गॾु रहिजो, टेलीफोन बि करे सघो था ऐं असां सां जुड़ियल रहो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में, तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां सां गॾु आहियो ऐं मज़े मज़े सां प्रोग्राम ॾिसो पिया, एंजॉय कयो पिया। फीडबैक बि असांखे ॾेई सघो था। हीउ प्रोग्राम यूट्यूब ते बि अची वेंदो आहे 4 कलाकनि खां पोइ मंझंदि जे टाइम ते। जेकॾहिं तव्हां टीवी ते मिस कंदा आहियो हिन प्रोग्राम खे, त पोइ तव्हां यूट्यूब ते बि असांजो हीउ प्रोग्राम ॾिसी सघो था। सलाम सिंध जे नाले सां तव्हां सर्च कंदव, तव्हांखे हीउ प्रोग्राम मिली वेंदो। कचहरी हले पई नाज़िया ऐं शाज़िया सां। अच्छा मुझे नाज़िया ये बताएं कि हेयर स्टाइल कितना अहम है? मेकअप अच्छा हो गया, अगर हेयर स्टाइल सही नहीं है तो फिर क्या होगा? अगर आपका हेयर स्टाइल अच्छा नहीं है तो पूरा मेकअप, आपकी ड्रेसिंग सब जीरो हो जाती है। अच्छा तो मतलब ये मेन है। मेन है हेयर अच्छा, स्टाइलिंग भी, आपकी हेयर होना भी बहुत जरूरी है। समटाइम हमारे सैलून में आते से मेकअप कर दें, आप स्टाइलिंग ना करें तो मेरे को फायदा नहीं है, फिर मेरा अच्छा, मेकअप इनहेंस नहीं हो पाएगा। अच्छा, अच्छा, क्योंकि अच्छा। हेयर बहुत आपकी पूरी शख्सियत को इनहेंस करते हैं। आपका हेयर और आपके फीट्स आपकी पूरी शख्सियत को इनहेंस कर रहे होते हैं। सही। तो हेयर बहुत जरूरी है। अच्छा वैसे आजकल कौन सा फैशन चल रहा है? बड़े बालों का, लंबे बाल रखती हैं लड़कियां नहीं, शौक से, आजकल या छोटे छोटे बाल? शॉर्ट दोबारा से आ गए हैं। अच्छा, मिड में अच्छा। चल रहे हैं, ना इतने लॉन्ग ना इतने शॉर्ट चल रहे हैं। लेकिन मुझे एक जमाना ये भी था बड़े बाल रखने का बड़ा शौक था। बिल्कुल, मेरे बाल लंबे हैं तो इसलिए मेरे घर वाले परमिशन नहीं देते बाल कटने की। मैं सबके कट करती रहती हूँ, लेकिन मुझे परमिशन नहीं मिलती कि मैं अपने बाल, जब सोचती हूँ बाल काटूं तो घर से एकदम सख्ती शुरू हो जाती है, नहीं कटिंग नहीं करवानी तुमने, इसी तरह रहना। अच्छा भाई ठीक है। अच्छा। तो बड़े अभी तक परमिशन नहीं दे रहे, जो हमसे बड़े बैठे हुए हैं, अच्छा, तो उनकी अच्छा। तरफ से परमिशन नहीं आई। लेकिन शॉर्ट हेयर्स भी चल रहे हैं, डिपेंड्स है क्लाइंट क्या मांग रहा है। सही। सांवले रंगत पर कौन सा मेकअप इस जचता बारे में है मैं ये इस बता बारे दें में मुझे। कहूँगी कि नाज़िया की बात पे ये कहते हैं लॉन्ग हेयर, देखिए अपनी अपनी पसंद की बात होती है कि बास लोगों को लंबे बाल पसंद होते हैं, चाहे कुछ भी हो जाए फिर वो कभी कट नहीं करवाते। बास लड़कियां, बास फीमेल्स होती हैं, उनको शादीशुदा शौक- लड़कियों के लिए तो बड़ा प्रॉब्लम है। उनके शोहर जो होते हैं वो कहते हैं भाई नहीं हमें बड़े लंबे बाल ठीक लगते हैं, आपको अच्छे लगते हैं, या बाल कटवा दें, तो उनकी फरमाइश पे चलती है वो। चलती है, बिल्कुल चलती है। लेकिन बाद में जो है ना वो फिर वो अपनी ही फरमाइश करती है। शादी से पहले तो सुन लेती है, बाद में अपनी ही मनवाती है अच्छा, अच्छा। कि अगर उन्हें हेयर कट करवाना है तो वो हेयर कट करवाती हैं। और वैसे ज्यादातर मैंने देखा मेजोरिटी जो है वो आपकी कमर तक के बाल जो होते हैं ना, शोल्डर से नीचे वेस्ट तक जो होते हैं, वो आपकी जो है ना एक नॉर्मल और एक अच्छी जो है सही। खूबसूरत स्टाइल देता है सही आपको ना। सही। लेकिन फिर वो ये। बालों की कलरिंग अलग है, वो बालों जो की- कलर करवाना चाहें जो आप। कलर आपके, हाँ बिल्कुल। और फिर कलरिंग भी ये है कि आपके मौसम के हिसाब से होता है। अगर गर्मियां हैं तो गर्मियों में आप जो है हेयर कलर जो है आप कूल कलर यूज करेंगे। अच्छा, 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 और ये अगर अच्छी सर्दियां बात हैं बता तो रही फिर हैं। आप वार्म कलर यूज करेंगे। सर्दियों में जो है लोग विंटर में ज्यादातर
फंकी कलर्स की तरफ आ जाते हैं, कुछ लोग रेड कलर की करवा रहे होते हैं, कोई ब्लू, ग्रीन। आप अक्सर देखें कि जो बहुत शौकीन मिजाज खवातीन होती हैं तो वो अपने वालों को ब्लू और ग्रीन कलर और पर्पल कलर करवाए होते हैं। ये विंटर में चलता है। सही और गर्मियों में इसी तरह करके फिर हम ऐश के टोन पे आ जाते हैं, लाइट से कलर, स्मूथ, जिस तरह कपड़े हम इस तरह लाइट वेयर कर रहे होते हैं, सर्दियों में हम डार्क कलर वेयर कर रहे होते हैं। सही इस तरह करके, क्योंकि मौसम बड़ा इफेक्ट करता है हमारे हर मामले के ऊपर। अच्छा, एक तो मौसम जो बाहर का है, अंदर का मौसम भी इसमें ऐड कर सकते हैं हम। अगर दिल का मौसम अच्छा है तो फिर सारी बातें तो फिर दिल के मौसम से ही होती हैं सब चीजें। चाहे बाहर कितना खुशगवार मौसम हो, अंदर का मौसम आपका खिजा का है, उदास है, तो फिर कुछ नहीं कर सकता कोई आपका। सही बात है, लेकिन एक चीज है कि जब आप अच्छे कपड़े पहनते हैं, अपनी केयर करते हैं, अपने आप को अच्छे से तैयार करते हैं, तो फिर आपके अंदर का मौसम भी आहिस्ता आहिस्ता अच्छा हो जाता है। सही। आप अगर डिप्रेशन में है, टेंशन में है और आप घर में पड़े हुए हैं, बिस्तर में, कंबल में लेटे हुए, तो आप देखिएगा डिप्रेशन आहिस्ता आहिस्ता और बढ़ता जाएगा। अच्छा। ठीक, आप उठे, अच्छे सा फेस वॉश किया, आपने बाल बनाए, एक प्यारा सा मेकअप किया, लाइट सा मेकअप करें, डार्क से लिपस्टिक लगाएं और आईने में खड़े होकर देखें। अच्छा। तो आपका 50% डिप्रेशन जो है ना वो इससे खत्म हो जाएगा। सही। जब आप खुद अच्छे लगते हैं, आपकी अपीयरेंस अच्छी होती है, तो आप में कॉन्फिडेंस भी आता है और आप अपने आप को अच्छे लग रहे होते हैं, तो प्रॉब्लम फिर बंदा पार्टी में सबसे मिलता रहता है, भाई अस्सलाम वालेकुम, कैसी हैं जी? ठीक है। अगर मेकअप अच्छा नहीं है तो फिर चुपता रहता है। ये होता है। बिल्कुल होता है कि आपको कैरी करना आना चाहिए ना। देखिए, बात ये कि अगर आपको खुद को पता होता है आप अच्छे लग रहे हैं तो फिर आप बड़े कॉन्फिडेंस के साथ कॉन्फिडेंस होता है। सबसे बड़ा आपका कॉन्फिडेंट लेवल क्या है आपका। सही। और मैं जो कैरी कर रही, जो मैं वेयर कर रही हूँ, वो मैं मुझ पे सूट करता है। सही, ये बात अच्छी है। अब आप मुझे बोलेंगे नहीं अनाज़ी यहाँ पे सूट नहीं कर रहा, तो मैं कहूँ नहीं, मुझे पता है मुझ पे सूट कर रहा है, मैं मुतमईन हूँ इस चीज के अंदर। सही। तो ये बड़ी बात है। सही बात और सेकंड एक चीज और मैं यहाँ इजाफा करती चलूँ कि विंटर्स है, सर्दियों में जो है हमारी स्किन बड़ी खुश्क हो रही होती है। और हम अभी ये प्रोग्राम जो हमारा मॉर्निंग शो है, बहुत सारी खवातीन जो है ना घर में बैठ के देख रही हैं, क्योंकि ये टाइम ऐसा होता है कि इसमें जो है कहते हैं फीमेल्स ज्यादा मॉर्निंग शोज को देखती हैं ना। तो उस हवाले से मैं एक कहते हैं छोटी सी कहते हैं उनके लिए पहले से सोच कर आई थी कि मैं बताऊंगी आप लोगों को। टिप दे रही हैं आप? जी, टिप दे रही हूँ कि आप ये कहते हैं अपनी स्किन को किस तरीके से ग्लोइंग बना सकते हैं। और सर्दियों के अंदर बहुत ही घर में किचन में से आप जो है अपना चीज लें और उससे किस तरह आप अपनी स्किन को ग्लोइंग और क्या कहते हैं सैगिंग से, या जिस तरह करके ड्राइनेस आ रही होती है, ड्राइनेस जब आती है तो हमारी स्किन जो पैची हो जाती है, डार्क सर्कल आने लगते हैं और ये क्रॉप फीट्स जो है ना ये बनना शुरू हो जाती है। वो सब क्या होता है इग्नोरेंस की वजह से। आप देखेंगे एक 18 साल की 16 साल की लड़की है, उसके ऊपर भी प्री मैच्योर एजिंग आना शुरू हो जाती है। 50 साल 55 60 साल तो समझ आता है, सही बात है, ठीक है, लेकिन जो यंग पहले ही प्री मैच्योर एजिंग आती है। तो बहुत आसान सा तरीका ये है कि घर में कोकोनट ऑयल, उसका नारियल का तेल सबके घर में होता है। थोड़ा सा नारियल का तेल लें, उसको अपने ये कहते हैं इस पे टिप्स पे रखें और आप उसके अंदर जो है एलोवेरा जेल जो है वो बाजार से भी मिल जाता है, आप प्लांट से भी ले सकते हैं, ये फ्रेश भी, उसको मिक्स करें और उसके अंदर विटामिन ई के कैप्सूल। अच्छा, विटामिन ई कैप्सूल ऐसे हैं कि जो नॉर्मली हर मेडिकल स्टोर पर मिल जाते हैं। सही बात है। विटामिन ई जो है कहते हैं 400 mg के कैप्सूल ले लीजिए। अच्छा। 2 कैप्सूल आपने ये लिए और आपने ऑलिव का नारियल का तेल लिया और एलोवेरा जेल, 3 चीजें, ये 3 चीजों का सीरम इतना बेस्ट है कि आप अगर ये कहते हैं 1 वीक आप इसको अगर रोजाना यूज करते हैं नाइट टाइम में बेड पे जाते वक्त, तो आप देखिएगा कि आपके 1 हफ्ते में आपकी स्किन जो है ना खुद दूसरे आपसे पूछेंगे कि आपने क्या किया है। सही। अच्छा नाजिया, मुझे ये बताएं, सांवली रंगत वाली अक्सर हमारी बहनें वो थोड़ी सी मायूस होती हैं, उनके लिए भी मेकअप अच्छा होना चाहिए, कौन सा होना चाहिए, थोड़ी टिप बता दें। सांवली रंगत वाले क्यों मायूस होते हैं? हाँ, तो इसके लिए तो आप बहुत खूबसूरत लगता है। यही बात सुन ले भाई साहब। फेयर रंग पे जाके आप हमारी बड़ी बड़ी एक्टर्स को देख ले, मॉडल्स को देख ले, वो सांवली रंगत की है और कितनी खूबसूरत लग रही होती है।
इस रंग का भी अपना स्किन एक के हुस्न हिसाब है। से आप मेकअप करें अपने सही। कलर टोन पे जाके। अपने कलर टोन से आप जब भी ऊपर जाएंगे तो वो फेक लगता है, सही। लेकिन अपने टोन पे रह के काम करेंगे तो कभी फेक नहीं लगेगा, आपका नेचुरल ही कलर इनहेंस होगा। चले तो सांवली टोन वाले कभी भी चले उदास जी, ना हो, इतने सांवरी अच्छे रंगत जिनके आहे से उहे त ज़रा हसीन हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ मां तव्हांखे क्लियर कराए छॾियो त हाणे तव्हां परेशान न थियो, मायूस न थियो। बहुत शुक्रिया जी नाज़िया और शाज़िया, आप दोनों का प्रोग्राम तशरीफ़ लाई। वरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख तोरा। ऐं फ़कीर अली जाम फ़कीर अली ऐं तारिक अली दा तव्हांजी वॾी महिरबानी, संगत जी वॾी महिरबानी दा तव्हां सां गॾु हुयो। शाह मुराद ऐं ईद मोहम्मद साहिब जी वॾी महिरबानी। ऐं जेकॾहिं तव्हां बिल्कुलु ई बोर आहियो, मज़ो न आहे लाइफ में ऐं ज़िंदगी हूअं ई कोविड में हेॾी होॾी थी वई आहे, त पोइ तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु कनेक्शन आहे, पूरी क़ौम जो कनेक्शन आहे, ॾाढो सुठो कनेक्शन आहे PTCL जो। पर हीअ सर्विस ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं तव्हां इंजॉय कयो, TV इंजॉय कयो, इंटरनेट इंजॉय कयो, टेलीफोन इंजॉय कयो, टई शयूं इंजॉय करे सघो था। ॾाढो सुठो नेटवर्क आहे PTCL जो, पुराणो तालुक़ु तव्हां सां ॻंढियल आहे PTCL। सो PTCL सां जेकॾहिं तव्हांजो नातो आहे ऐं उहो PTCL वारा बि चवनि था त क़ौम खे नेशन खे जोड़ण वारो ई कनेक्शन आहे। सो इन कनेक्शन सां ॻंढिजी वञो ऐं पंहिंजनि प्यारनि सां दिलवारनि सां जेकी हिते रहनि था पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि आहिनि, अदियूं भेनरूं मावरूं अमड़ियूं चाचियूं, ख़ासि तौर ते औरतूं जेकी घरनि में वेही करे बोर थींदियूं आहिनि, पोइ छा कंदियूं आहिनि त टेलीफोन कंदियूं आहिनि कंहिं न कंहिं सरतीअ खे, पोइ उहा सरती पाड़े में हुजे या पाड़े खां ॿाहिरि हुजे, कंहिं ॿिए शहर में हुजे। सो PTCL जो कनेक्शन तव्हांजो कनेक्शन जोड़ियल रखंदो, तव्हांजो कनेक्शन टुटणु न ॾींदो। PTCL ज़बरदस्त कनेक्शन आहे, PTCL क़ौमुनि खे जोड़ण जो कनेक्शन आहे, नेशन खे जोड़ण जो कनेक्शन आहे। PTCL वारनि जी वॾी महिरबानी जिन सां ताउन कयो जेको प्रोग्राम में। इन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां चांहि पीअणु चाहियो था सुठी मज़ेदार सां गॾु टेस्टी बि हुजे, ख़ुशबू बि ॾाढी भली हुजे, त पोइ चांहि तव्हांखे रिकमेंड कयां थो आउं नेस्ले एवरीडे, जेका चांहि आउं वरी पीअंदुसि प्रोग्राम खां पोइ बि आउं पीअंदो आहियां, छो त ॾाढी ज़बरदस्त चांहि हूंदी आहे, हिन जी ख़ुशबू ॾाढी भली हूंदी आहे। ऐं जेको पैक तव्हांखे मां ॾेखारे चुकुसि थोरी देरि पहिरियां, इहो जेकॾहिं पैकेट तव्हां वठंदो त इन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ो कप बि फ्री मिलंदो। जेकॾहिं तव्हां 6 कप करणु चाहियो था त पोइ तव्हां पैकेट्स में इज़ाफ़ो कयो, तव्हांजो पूरो सेट अची वेंदो। ऐं कप ते तव्हां ॾिसो था त नक्श जेकी चिटियल आहिनि उहे ॾाढा लुभाईंदड़ आहिनि। सो चांहि कीअं ठहंदी आहे तव्हांखे इहो बि तरीक़ो ॿुधाए चुको आहियां। नेस्ले एवरीडे जी चांहि तव्हां फौरी तौर ते जेकॾहिं पीअणु चाहियो था ऐं को महिमान अचे थो तकड़ि तकड़ि में उनखे चांहि ठाहे ॾियणु चाहियो था, त पोइ नेस्ले एवरीडे खां वधीक तव्हांखे ॿियो को बि मां हल नथो ॿुधाए सघां। नेस्ले एवरीडे ॾाढी ज़बरदस्त चांहि, ॾाढी मिठी चांहि, भली चांहि, मिठी गुफ़्तगू सां गॾु, मिठी चांहि सां गॾु अॼु को प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। हयाती बख़ैर, सुभाणे वरी इनशाअल्लाह हालतूं साज़गार रहियूं या न बि रहियूं, जेकॾहिं साहु रहियो ऐं असीं जीअरा रहियासीं त कोशिशि कंदासीं तव्हांजे प्रोग्राम में ज़रूरु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थियूं। सो हाणे मोकिलाणी आहे जेकी जीअरा पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलवारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो, बुज़ुर्गनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। इरशाद जागीरानी तव्हांखां मोकिलाए थो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु जी। जे भी बंद करे पिरिया दे दिस फकीरी पाए, संगत साथी सूर कर छड़ तमा विञाए, सुखियो न जान जसा के हल हॾा तपाए, अहिड़ी का लगत लगाए सोना शाह रखियल आशिक सॾजे उते अल्लाह। राग बुधी रमज़ लॻई अला सूफ़ी थिए सच, कंद रखी हिन गात ते तूं आशिक अॾीअ ते अच, ॾिसी विश्वास शमा जो परवाने वांगुर पच, ओ सोना चीज़ल वारे मच निकल तुहा दर्द जा, तुंहिंजी सूरत जो छा बयान कयां, तुंहिंजा हर मज़हर में नाज़ लवां, तुंहिंजी सूरत जो छा बयान कयां, तुंहिंजा हर मज़हर में नाज़, तुंहिंजा हर मज़हर में नाज़ लवां, हर मज़हर में नाज़ लवां, तुंहिंजा हर मज़हर में नाज़ लवां, तुंहिंजी सूरत जो छा बयान
जब जब